क्लियर मौक़िफ़ आहे त सिंध में सिंधू दरिया ते को बि कैनाल जेको आहे उहो असांखे क़ाबिल क़बूल कोन्हे। ॿियो सिंध असेंबली रिज़ोल्यूशन पास कयो, यूनानी मसली रिज़ोल्यूशन पास थियो त इरसा जो जेको एक्ट आहे उनखे न छेड़ियो वञे। 18 अक्टूबर ते हैदराबाद में जलसो हो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन साहब उन ते इहा ॻाल्हि कई त असां कंहिं बि कैनाल खे जेको सिंध जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु हूंदो, सिंध जी मर्ज़ी जे सवा हूंदो, उन कंहिं बि कैनाल जी असीं मुखालफ़त कंदासीं। पीपल्स पार्टी जी क़यादत, पीपल्स पार्टी जा MPA MNA वर्कर कंहिं बि कैनाल खे क़बूल कोन कंदा। पीपल्स पार्टी कैटेगोरिकली उन जी मुखालफ़त कंदी। चवां थो त तमामु सुठी ॻाल्हि आहे त जिते हिकिड़ो माहौल हुजे, डिप्रेशन में माण्हू हुजनि, मायूसी में माण्हू हुजनि, या नशनि लाइ या ॿियनि बुराइयुनि जे तरफ़ माण्हू वधनि था, ही मेला त सिंध जी सकाफ़त आहे ऐं सदाईं सिंध जी हिकिड़ी इंटरटेनमेंट रही आहे। ऐं सम्झां थो त इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं शहीदनि जे जेकॾहिं ॻोठ ते, शहीदनि जे मज़ार ते इहे शहीदनि जी यादि में मेला थियनि त इहा अञा वधीक बहितर आहे।